इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जी मोहब्बत जे करे पीउ जे रिश्ते के कुर्बान कयो। अल्लाह जी मोहब्बत जे करे औलाद जे रिश्ते के कुर्बान कयो। अल्लाह जी मोहब्बत जे करे इब्राहीम अलैहिस्सलाम वतन जे अजीम रिश्ते ताल्लुकात के कुर्बान कयो। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़इन्न अहसनल कलामि कलामुल्लाह व अहसनल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह व ला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लक़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फलम्मा बलग मअहु अस्सअय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फ़िल मनाम अन्नी अज़बहुक फ़ंज़ुर माज़ा तरा। क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस्साबिरीन। तमाम किस्म जो तारीफ़ों और किबरियाई अल्लाह अकमुल हाकिमीन जी ज़ात जे लाए। जय अल्लाह रब्बुल आलमीन जा असां कमज़ोर इंसानन ते लातादाद बेहदो हिसाब नेमतूं मेहरबानियों करम नवाज़ियूं आहिनि। दुरूद ऐं सलाम हुजनि इमामुल अंबिया अकरमुल अंबिया अफ़ज़लुल अंबिया इमामुल मुवहिदीन इमामुल मुत्तक़ीन जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी मुक़द्दस मुतहर ऐं पाकीज़ा ज़ात गिरामी ते जीअं ज़िलक़ाद या ज़िलहज जा
इब्तिदाई जहाला अचन था। एक मोमिन, एक मुसलमान जेको अल्लाह से मोहब्बत करण वारो, जेको अल्लाह के रसूलन से मोहब्बत करण वारो, इन ॾींहनि में हर मोमिन के अंदर एक जज्बो होंदो है। एक जज्बे के तहत, एक सुठी सोच के तहत हर मानू कोशिश या कंदो है त ॾही ज़िल हज ते या उन खां पोइ ॿ ॾींहं ॿिया जिन में अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा जी ख़ातिर, अल्लाह रब्बुल आलमीन जी खुशनुदी जे करे अल्लाह के नाले ते जानवर ज़बह कया, कुर्बानी कया। ये कुर्बानी सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जी की अजीम सुन्नत है। ये कुर्बानी जन वारी ज़ात इस्माइल ज़बीहुल्लाह, काश मुसलमान इन मौके ते जिथे ये कुर्बानी जा जज्बात होंजन, जिथे यो शौक होंजे, उथे गडो गड हर मोमिन ऐं मुसलमान सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जे अक़ीदे ई मनहज ऐं उन जे नज़रियात के भी पढ़े, उन जे अक़ीदे के तस्लीम करे ऐं पंहिंजी ज़िंदगी में वो अक़ीदो अपनाए, वो मनहज अपनाए, वो नज़रियो अपनाए। जेको अक़ीदो, जेको मनहज, जेको नज़रियो, जेका सीरत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जी हुई। इब्राहीम अलैहिस्सलाम जी अगर जिंदगी ते गौर कयो वञे, इब्राहीम अलैहिस्सलाम जी पूरी जिंदगी मुसलमानों कुर्बान से भरल है। इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जी मोहब्बत जे करे पीउ जे रिश्ते के कुर्बान कयो, अल्लाह जी मोहब्बत जे करे औलाद जे रिश्ते के कुर्बान कयो, अल्लाह जी मोहब्बत जे करे इब्राहीम अलैहिस्सलाम वतन जे अजीम रिश्तनी ताल्लुकात के कुर्बान कयो। बिलाखिर आखिर मामूल जगह ते पहुंचे तो जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम 80 साल का पोइ रब्बुल आलमीन का दुआओं घुरी घुरी करे 80 साल ताईं इब्राहीम खलीलुल्लाह के का औलाद कोने। इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन का पिनी करे, ये अल्फाज चई करे रब हबली मिन सालिहीन। 80 साल का पोइ इब्राहीम खलीलुल्लाह के पुट जमे तो। अज असांजे माशरे में अगर कोई मानू शादी करे तो बस साल या 4 साल औलाद नथी दे, बाबा फुला सैयद हलियो वल, फुला बीबी जो धागो फुला कबर वारे वटि हलियो वल। अल्लाहु अकबर। इब्राहीम खलीलुल्लाह के 80 साल ते औलाद न थी, रब्बुल आलमीन का दुआ करंदो रहियो। अल्लाहु अकबर। इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जे हवाले सां एक हाणे ख्वाब ॾिसनि था। अॼु तव्हां मुसलमान ॿारनि जे साम्हूं उन ख्वाब जो तस्करो ऐं उन ख्वाब जे मुतालिक इस्माइल अलैहिस्सलाम जो जेको जवाब हुयो, उन जवाब में हिकु असांजे लाइ नुक्तो मालूम थिए थो। इब्राहीम अलैहिस्सलाम फरमाईंदा फलम्मा बलगा माहु साया, जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम उन उम्र ते पहुता जे उम्र में मानू सफर करे सके, जे उम्र में मानू हली सके, उन उम्र ते पहुता जे उम्र में मानू सोची समझी करे फैसला करे। फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनैया इन्नी अरा फिल मनामे, ओ मुंहिंजा पुटड़ा आऊं ख्वाब में ॾिसां थो
अन्नी अज़बहु का आऊं तो के ज़बा करे रहियो आहियां। ए मुंहिंजा बच्चा हाणे फंजुर माज़ा तरा, हाणे तुझी छा सोच है, तुझो छा जवाब है, तू छा जवाब दी तो। अल्लाह अकबर। इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह का जेका दुआ गुरु ही अल्लाह औलाद जा नेक साले औलाद जा, हर नेक साले औलाद जो जवाब चाहे या बतिफल मां तोमर। ओ मुझा वालिद इब्राहिम तू करे गुजर जै शे जो रब्बुल आलमीन तो के हुक्म दिनो आहे। मुसलमान भाईरो कुरान मजीद जी हिन अल्फाजन ते गौर कयो। फंजुर माज़ा तरा या बतिफल मा तोमर। ये अल्फाज असांखे कुछ समझाइन पया, ये अल्फाज असांजे कुछ अकीदे मनहज जी इस्लाह कन पया। फंजुर माज़ा तरा, ओ मुझा पुट इस्माइल फैसलो जज्बात में न जा, जवाब जज्बात में न जाए। मुंह ख्वाब में ॾिठो आहे तो के ज़बा कयां पियो। हाणे सोची समझी करे बच्चा मुखे जवाब ॾिजाए हाणे करिणो चाहे। अल्लाह अकबर। इस्माइल अलैहिस्सलाम उन खां पोइ सोचो आहे, गौर कयो आहे, वीचार कयो आहे, पंहिंजे पाण जे हवाले सां ज़ोर लॻायो ज़हन ते छा करणु खपे। ज़हन में ॻाल्हि आई, मुंहिंजो पीउ मूंखे ज़बा करण जे लाइ तयार। ही कहिड़ो पीउ आहे जो औलाद के ज़बा करे पियो। शैतान हमला कया, लेकिन गॾो गॾु इहा बि सोच आई, इस्माइल ही तो के ज़बा करण वारो, तो के ज़बा जो हुक्म ॾियण वारो इस्माइल सिर्फ तुझो पीउ कोन्हे, बल्कि अल्लाह जो नबी बि आहे, अल्लाह जो खलील बि आहे, अल्लाह जो दोस्त बि आहे। जॾहिं इस्माइल अलैहिस्सलाम इहो सोचो, उन खां पोइ के नतीजे ते पहुतो। ही जेको ख्वाब आहे, ही ख्वाब में जेको मुंहिंजो वालिद मूंखे ज़बा करे पियो, माना ही मुंहिंजे वालिद जो फैसलो कोन्हे, ही मुंहिंजे वालिद जो फैसलो कोन्हे, ही फैसलो अल्लाह जो आहे, ही फैसलो रब्बुल आलमीन जो आहे। अगर इस्माइल अलैहिस्सलाम जो इहो नज़रियो हुजे हा, ही फैसलो मुंहिंजे पीउ जो आहे, त पोइ छा चवनि हा, फंजुर या बतिफल मां तरा जा अल्फाज चई करे जवाब ॾिन हा, लेकिन ये कोन चयो या बतिफल मां तोमर। ओ मुंहिंजा पीउ जीअं तो के अल्लाह हुक्म ॾिनो आहे, तो मूंखे ज़बा करण जे लाइ तयार थी वञो। अल्लाह अकबर। हालांकि तव्हां गौर कयो, अल्लाह हुक्म कोन ॾिनो, इब्राहिम खलीलुल्लाह सिर्फ ख्वाब ॾिठो आहे, ख्वाब सिर्फ ख्वाब ॾिठो आहे। माना इस्माइल अलैहिस्सलाम असांजे अकीदे जी इस्लाह कनि पिया, असांजे मन जी इस्लाह कनि पिया, असांजे नज़री जी इस्लाह कनि पिया। त नबी जो ख्वाब अल्लाह जी वही हूंदी आहे, नबी जो ख्वाब अल्लाह जो दीन हूंदो आहे, नबी जो ख्वाब अल्लाह जी शरीयत हूंदी आहे, नबी जो ख्वाब अल्लाह जो हुक्म हूंदो आहे। अल्लाह अकबर। उम्मती जो ख्वाब के सहाबी जो ख्वाब शरीयत ना है, नबी जो ख्वाब अल्लाह जी वही, अल्लाह जी शरीयत, अल्लाह जो अमर रहे। इन जगह ते कुर्बान वना छा त मोहब्बत हुई इस्माइल अलैहिस्सलाम के पाजे रब्बुल आलमीन सा, छा अल्लाह जे नाले ते पाजी जान कुर्बान करने ला तैयार थी वने। तो या बतिफल मां तोमर, ओ मुझा अब्बा जान जी अल्लाह तो के हुक्म ॾिनो आहे न, तू ये कर गुजर, तू मूंखे ज़बा करण तैयार थी वन। इब्राहिम खलीलुल्लाह सिर्फ ख्वाब कोन हुयो, सिर्फ ख्यालात कोन हुया, पाजे पुट इस्माइल के जेको 80 साल का पोइ सिक्की मिलियो आहे, उनखे ज़बा करण जे लाइ तैयार थी वियो।
अल्लाह रब्बुल आलमीन फैसलो कयो क़द सद्दक़त रुया इब्राहिम तो इन ख्वाब के इन हुक्म जे इब्राहिम तो सही तरह पाए तकमील ते पहुंचाए छड़ियो। मुझा मुसलमान भाइरो कुरान मजीद जा ही अल्फाज ही मंजर असा के कुछ समझाए पयो। मुसलमान भाइरो कुर्बानी करण का पेरा जानवर वठण का पेरा जानवर ज़बह करण का पेरा कुर्बानी जा जज्बात रखण का पेरा मुसलमानों इब्राहिम अलैहिस्सलाम ऐ इस्माइल अलैहिस्सलाम जे नजरिए के वठो अकीदे के वठो मनहज के वठो। इस्माइल अलैहिस्सलाम जो मनहज है जड़ी तरह कुरान अल्लाह जी वही है बेऐन ही अली तरह नबी कायनात अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी जी गाल अल्लाह जे नबी जो ख्वाब अल्लाह जे नबी जो उथण अल्लाह जे नबी जो सुमण अल्लाह जे नबी जो घुमण अल्लाह जे नबी जो रोइण अल्लाह जे नबी जो मुस्कुराइण ये सब शरीयत तो जॾहिं असांजो इहो अक़ीदो ठहंदो पोइ आहे कुर्बानी इहो अक़ीदो ठाहिणो पवंदो। नबी जी ॻाल्हि अल्लाह जो हुकुम आहे नबी जो ख्वाब अल्लाह जो हुकुम आहे नबी जो मुस्कुराइण भी दीन आहे नबी जो खिलण भी दीन आहे रोअण भी दीन आहे। वञो तव्हां सुनन इब्न माजा जी हदीस आहे नबी कायनात अलैहिस्सलाम जो नंढपण में अल्लाह जे रसूल जो हिकिड़ो पुटु फौत थी वियो सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा हिकु अल्लाह जे रसूल के पुटु ॼायो जेको नंढपण में अञा खीर पीते ई पे फौत थी वियो। मां हूंदी आहे मां के बच्चे सां प्यार हूंदो आहे मां रकीकुल कल्ब हूंदी आहे मां जी दिल बच्चे जे हवाले सां औलाद जे हवाले सां नरम हूंदी आहे। सैयदा खदीजा रज़ियल्लाहु तआला अन्हा ज़ारो कतार रो रही हुई अखिन में गोड़ा होया अखिन में नीर होया अखिन में लुढ़क होया। नबी कायनात अलैहिस्सलाम सैयदा खदीजा के पूछो खदीजा छो रोई पई रोने की वजह कहिड़ी आहे रोने की इल्लत कहिड़ी आहे रोने जो सबब कहिड़ो आहे। सैयदा खदीजा चयो अल्लाह जे रसूल वदितो लौ कान अल्लाह अबका हत्ता यस्तकमिल रज़ा। अल्लाह जे रसूल मुझी दिली तमन्ना या हुई अल्लाह जे रसूल मुझी दिली ख्वाहिश या हुई हे मुझो मासूम बच्चो जय मुझो थंज पीतो पे जय मुझो खीर पीतो पे मुझी दिली तमन्ना या हुई ही खीर वारो जेकी थंज पियाण वारी जेका मुद्दत 2 साल आहे या 2 साल पूरी थे हा पो भले मुखां जुदा थी वने हा। अल्लाह अकबर। नबी कायनात अलैहिस्सलाम फरमायो ओ खदीजा छा तो इन गाल ते खुश कोने इन्ना तमाम रिज़ाहु फिल जन्ना। खदीजा तू इन गाल ते छा खुश कोने अल्लाह रब्बुल आलमीन तुझे हिन बच्चे जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में एक दाई जो इंतजाम करे छड़ियो आहे जेका जन्नत में खदीजा तुझे बच्चे की खीर पियारे थी। अल्लाह अकबर। अल्लाह के रसूल फरमायो इन शेते दाऊतुल्लाह युस्मिउके सौतहु। ओ खदीजा अगर तू चाही औ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह को दुआ घुराया अल्लाह को दुआ घुरा अल्लाह खदीजतुल कुबरा के उन मासूम बच्चे जी जेका जन्नत में दाई उनके खीर पियारे पई जेको खीर पियारे जो नंढड़ो ॿार जेको थंज पीअंदो आहे उन जो हिकु आवाज़ हूंदो आहे। खदीजा अगर तू चाहे ऐं अल्लाह को दुआ घुरा अल्लाह तोखे पंहिंजे बच्चे जे खीर पीअण जो आवाज़ ॿुधाए खीर पीअण जो आवाज़ ॿुधाए। सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो छा त ईमान हुयो छा त अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ते यकीन हुयो छा अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ते ईमान यकीन हुयो। सैयदा खदीजा चयो अल्लाह जे रसूल जॾहिं तव्हां चई छॾियो त अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे बच्चे जे लाइ जन्नत में हिकु दाई जो इंतजाम करे छॾियो आहे उहा उनखे खीर पियारे पई पोइ अल्लाह जे रसूल मूंखे ॾिसण जी ज़रूरत कोन्हे
जेतिरो तव्हांजी ॻाल्हि ते मूंखे यकीन आहे एतिरो मूंखे पंहिंजे कननि ते यकीन कोन्हे। हिकु ॻाल्हि आऊं पंहिंजे करण सां ॿुधां, उन ॿार जे खीर पीअण जो आवाज़ आऊं करण खां ॿुधां। जॾहिं तव्हां ॻाल्हि करे छॾी बल उसद्दिकुल्लाह व रसूला, अल्लाह जो रसूल जॾहिं तव्हां ॻाल्हि कई ख़दीजा खे अल्लाह ते बि यकीन आहे, अल्लाह ते बि ईमान आहे, ख़दीजा खे अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ते बि यकीन ऐं तस्दीक आहे। अहिड़ो ईमान हुजे अल्लाह ते, अल्लाह जे रसूल ते, अल्लाह जे रसूल जी ॻाल्हियुनि ते जॾहिं ईमान इन अंदाज़ में हुजे तॾहिं आहे कुर्बानी, तॾहिं कुर्बानी। जॾहिं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि अची वञे पोइ नाहे ॾिसणो बिरादरी छा चई पए, पोइ नाहे ॾिसणो वोट वारा छा चवनि था, पोइ नाहे ॾिसणो मौलवी छा थो चए। जॾहिं अल्लाह जी ॻाल्हि अची वञे, अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि अची वञे, अकल तस्लीम करे न करे, ॻाल्हि सम्झ में अचे न अचे, उनखे फौरन क़बूल करणो आहे, फौरन क़बूल करणो आहे। जॾहिं अक़ीदो ईअं हूंदो, जॾहिं मनहज ईअं हूंदो तॾहिं आहे कुर्बानी। अल्लाहु अकबर। सुनन नसाई जी हदीस आहे, नबी कायनात अलैहिस्सलाम जो हिकु ॾाढे अज़ीम सहाबी सैयदना इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जुमे जो खुतबो इरशाद फरमाए रहिया हुया। जुमे जे खुतबे में इमरान बिन हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु हिकु हदीस बयान कई अल्लाह जे रसूल जी। अल्लाह जे रसूल फरमायो इन्नल मय्यता युअज़्ज़बु बिबुकाए अहलिही। जॾहिं इंसान दुनिया मां फौत थी वेंदो आहे, जॾहिं को रिश्तेदार फौत थी वेंदो आहे, जॾहिं को मिट माइट फौत थी वेंदो आहे, पोइ हुन जा रिश्तेदार पोयों रोवंदा आहिनि, पार कढनि था। अक्सर असांजे माशरे में इहे औरतूं जॾहिं को रिश्तेदार फौत थी वञे थो, कंहिंजो वालिद फौत थी वञे थो, कंहिंजी वालिदा फौत थी वञे थी, असांजे माशरे में ॻाल्हियूं आहिनि, पोइ पार कढिया वञनि था, वॾे आवाज़ में रुनियो वञे थो। अल्लाह जे रसूल फरमायो पोयों रोइण जे करे मैयत खे अज़ाब पहुचे थो, अज़ाब। इमरान बिन हुसैन इहा हदीस बयान कई। उन मस्जिद जे अंदर हिकु शख्स उथी बीठो, उहो चवण लॻो ओ इमरान बिन हुसैन अराइत रजुलन मात बिल खुरासान। इमरान उन माण्हू जे बारे में तुंहिंजो छा ख़्याल आहे जेको माण्हू खुरासान में फौत थिए। खुरासान ईरान जी आख़िरी पट्टी, उते हिकु माण्हू फौत थिए ऐं उनजो माइट आहे मदीने में, उनजो माइट मदीने में आहे, मरण वारो खुरासान में मरे थो। अगर मदीने में माण्हू जेको रोए थो, छा इन जे रोइण जे करे खुरासान में जेको माण्हू मरी वियो छा उनखे अज़ाब थींदो? अकल तस्लीम नथी करे, ज़हन तस्लीम नथो करे। अल्लाह अकबर। छा सहाबा जो ईमान हुयो। अल्लाह जे रसूल जे फरमान ते इमरान बिन हुसैन चवनि था ओ शख्सा तू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे साम्हूं पंहिंजी अकल इस्तेमाल करी पियो। इमरान बिन हुसैन चयो सदक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व कज़ब्त अंता। ओ साथी अल्लाह जे रसूल सच चयो। अकल तस्लीम करे थी नथी करे, मुझे अकल जी कहिड़ी हैसियत आहे? अल्लाह जे रसूल जे फरमान जे साम्हूं मुझे अकल जी कहिड़ी हैसियत आहे? मुझे ज़हन जी कहिड़ी हैसियत आहे? जॾहिं कायनात जे सरदार जो फरमान अची वञे उन ते ईमान आणो आहे। बिरादरी तस्लीम करे न करे, कौम तस्लीम करे न करे, ज़हन तस्लीम करे न करे, उन ते ईमान आणो आहे। इनके ईमान चइबो आहे। पोइ आहे कुर्बानी जॾहिं ईमान इन अंदाज़ में हुजे, ईमान इन अंदाज़ में हुजे। तव्हां गौर त कयो सिलसिलतुल अहादीस सहीह जे अंदर ये हदीस मौजूद आहे। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मेराज ते वञनि था, मेराज ते वञनि था, नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी रात में मक्के खां मदीने मस्जिद हराम खां पंहिंजो सफ़र शुरू थिए थो मस्जिद अक़सा ताईं। रातों रात सफ़र मस्जिद हराम खां अक़सा ताईं, वरी मस्जिद अक़सा फ़लस्तीन खां वरी 7 आसमाननि जो सफ़र। हिक ई रात में नबी सां मुलाक़ातूं,
अल्लाह रब्बुल आलमीन आसमान से वनी करे अल्लाह रब्बुल आलमीन जा पैगाम जिब्रील से मुलाकातों नबी से मुलाकातों करे हिक ही रात में वापस मोटी आया। अल्लाह के रसूल सुबह जो या गाल अरब जे माण्हुनि खे ॿुधाई। अबू जहल अबू बकर सिद्दीक़ के सॾ कयो, ओ अबू बकर भला इहो ॿुधाए हिकिड़ो माण्हू हिक ही रात में मस्जिद हराम का मक्के का फिलिस्तीन वञे ऐं 7 आसमाननि जो सफ़र हिक ही रात में करे, भला इहा ॻाल्हि मुमकिन आहे? भला इहा ॻाल्हि अक़ल में अचे थी? भला इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी? अबू बकर सिद्दीक़ चयो न, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। एॾो वॾो सफ़र अक़ल तस्लीम नथो करे। अल्लाह अकबर। अबू जहल चयो त अबू बकर इहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल कई आहे, इहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल कई आहे। अबू बकर सिद्दीक़ छा चयो? लइन कान क़ाल ज़ालिका लक़द सदका। जे कॾहिं न इहा ॻाल्हि अल्लाह जे रसूल चई आहे, अबू बकर जो ज़हन तस्लीम करे न करे। अबू बकर जो ज़हन जी कहिड़ी हैसियत आहे? अबू बकर जी सोच तस्लीम करे न करे। अगर इहा ॻाल्हि हसनैन जे नाना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आहे त वो ॻाल्हि सची आहे। जॾहिं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि कई आहे पोइ सची ॻाल्हि आहे। अक़ल तस्लीम करे न करे, ज़हन तस्लीम करे न करे, कौम तस्लीम करे न करे, बिरादरी तस्लीम करे न करे। मुसलमान उहो आहे जॾहिं उनजे साम्हूं अल्लाह जे रसूल जो फरमान अची वञे, अल्लाह जे रसूल जी सीरत अची वञे, अल्लाह जे रसूल जो अमल अची वञे, फौरन उन माण्हू खे उन ते ईमान आणे ऐं अमल करे। ईमान इन शइ जो नालो आहे। उन खां पोइ आहे कुर्बानी। कुर्बानी तॾहिं क़बूल थींदी जॾहिं इस्माईल अलैहिस्सलाम जे इन मनहजी नुक्ते नज़रिए खे जॾहिं असां अपनाईंदासीं। अल्लाहु अकबर। छा त सहाबा जो ईमान हुयो। सही बुखारी जी हदीस आहे, नबी कायनात अलैहिस्सलाम हिक दिहाड़े सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु ऐं अबू मरसद गनवी रज़ी अल्लाह तआला अन्हु टिन चइनि सहाबनि खे अल्लाह जे रसूल रवानो कयो, वञो रोज़े खाक हिकु जगह आहे। अल्लाह जे रसूल उन जगह जो नालो वरितो। हिन जगह ते तव्हांखे हिकु औरत मिलंदी जेका सवारी ते सवार हूंदी, जे वटि हिकु ख़त आहे, उहो ख़त उन औरत खां तव्हां वापसि वठी अचो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे रसूल जे हुक्म जे तामील कंदे असीं सवारनि ते सवार थियासीं। मक्के खां काफ़ी ॿाहिरि सफ़र कंदे सवारनि खे दौड़ाईंदे भॼाईंदे करे असीं उन ई जगह ते पहुतासीं। उन ई जगह ते जंहिं जगह जो नालो अल्लाह जे रसूल वरितो। अल्लाह अकबर। अल्लाह जे रसूल खे कीअं ख़बर पई इहा औरत तव्हांखे उन जगह ते मिलंदी? इन जे लाइ वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। मुसलमानों इन रूए ज़मीन ते अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह जे रसूल जी उहा अज़ीम हस्ती आहे। जॾहिं ॻाल्हाईंदो हुयो त अल्लाह जी वही सां ॻाल्हाईंदो हुयो, अल्लाह जी वही सां ॻाल्हाईंदो हुयो, पंहिंजी मर्ज़ी सां न। अली रोज़े खाक ते तव्हांखे हिकु औरत मिलंदी। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, उन जगह ते असां पहुतासीं। वाक़िअतन असां हिकु औरत खे ॾिठो। अल्लाह जे रसूल फरमायो औरत हूंदी, सवारी ते सवार हूंदी। हज़रत अली फरमाइनि था, असीं ॾिठोसीं वाक़िअतन औरत सवारी ते सवार आहे। हाणे उन औरत खे चयोसीं, तो वटि हिकु ख़त आहे, तो मुसलमाननि जी जासूसी करे काफ़िरनि खे ख़बर ॾियणु चाही थी। तो वटि हिकु ख़त आहे, उहो ख़त असांखे वापसि ॾे। उन औरत चयो त मूं वटि ख़त कोन्हे। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था, असीं उन जी तलाशी वरिती। सामान जेको उन वटि ॻंढ बदल हुई उनखे चेक कयोसीं, उनजे कपिड़े खे चेक कयोसीं। असांखे उहो ख़त कोन मिलियो। असांखे ख़त कोन मिलियो। उन मौके ते हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जेके अल्फाज़ चया, हज़रत अली फरमाइनि था,
अलिम तो मां कज़ब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औरत असां एक अकीदो असां एक मनहज ठाहियो आहे, कायनात जो सरदार कॾहिं बि कूड़ कोन थो ॻाल्हाए, अल्लाह जे रसूल कूड़ कोन ॻाल्हायो। ठीक आहे असांखे तलाश कयो, तो वटि ख़त नाहे मिलियो, इहो असांजो ज़ारी अखियूं धोखो खाई सघनि थियूं, असांजा हथ धोखो खाई सघनि था, असांजी सोच धोखो खाई सघे थी, लेकिन अल्लाह जो रसूल कूड़ो कोन्हे। ख़त तो वटि आहे, ख़त तो वटि आहे। छाजे लाइ? ख़त जे बारे में ॿुधाइण वारी ज़ात अल्लाह जे रसूल जी आहे, अल्लाह जे नबी जी आहे। जेकॾहिं तो ख़त ॿार न कढो, असां तोखे बेलिबास कंदासीं। उन मौके ते उन ख़त, उन औरत ख़त पंहिंजे वारनि मां अंदरां ख़त कढी हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे कढी ॾिनो। हिन हदीस मां बि मुस्लमानो गौर कयो, ईमान इन अंदाज़ में हुजे। अल्लाह जे रसूल जी जॾहिं न ॻाल्हि अची वञे, अल्लाह जे रसूल जो जॾहिं न फरमान अची वञे, पोइ ज़हन तस्लीम करे तो नथो करे, अक़ल तस्लीम करे तो नथो करे, सोच तस्लीम करे थी, कौम बिरादरी तस्लीम करे थी नथी करे। ईमान इहो आहे अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि, कायनात जे सरदार जी ॻाल्हि। भला मूंखे ॿुधायो, रूए ज़मीन ते अल्लाह जे रसूल खां भला को वॾो आहे? अल्लाह जे रसूल खां वॾी का फज़ीलत वारी ॿी का हस्ती ॿी बि कान। जॾहिं ज़ात जे लिहाज़ सां अल्लाह जो रसूल कायनात जी अफ़ज़ल तरीन हस्ती आहे, उते अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि बि कायनात में पाण जी जहिड़ी ॻाल्हि ॿिए कंहिंजी नथी थी सघे। जॾहिं अल्लाह जे रसूल जो फरमान अची वञे, उन ते फौरन लब्बैक चई करे अमल करणो आहे। ऐं जेके माण्हू अल्लाह जे कानून जे साम्हूं, अल्लाह जे रसूल जे फरमान जे साम्हूं जेके माण्हू अक़ल इस्तेमाल कनि था, फरमान अचण खां पोइ में तस्लीम था कनि, अल्लाहु अकबर। वञो अक़ीदे जा किताब खणो, सलफ़ सालिहीन अक़ीदे जे किताबनि जे अंदरि हिकु शख़्स जो तज़किरो कयो आहे, जंहिं शख़्स जो नालो आहे जाज बिन दिरहम। जाज बिन दिरहम वक्त जे ख़लीफ़े खे इहा ख़बर पवे थी त जाज बिन दिरहम अल्लाह जी सिफ़ात जो इनकार करण वारो अल्लाह रब्बुल आलमीन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां ॻाल्हायो। हिन चयो त अल्लाह कीअं ॻाल्हाईंदो? ॻाल्हाइण जे लाइ ज़बान खपे, ॻाल्हाइण जे लाइ चुप खपल, लिहाज़ा अल्लाह जे लाइ चुप मञणा पवंदा, अल्लाह जे लाइ ज़बान मञणी पवंदी। अल्लाह ॻाल्हायो कोन्हे। अल्लाहु अकबर। क़ुरान में अल्लाह ताला फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहीम के पंहिंजो खलील ठाहियो, पंहिंजो दोस्त ठाहियो। जाज बिन दिरहम अल्लाह जी सिफ़ात जो इनकार कयो, पैगंबर जी हदीस जो इनकार कयो। जिन हदीसनि में अल्लाह जो सिफ़ात हुयो, उन सिफ़ात जो इनकार कयो, पैगंबर जे फरामीन जो इनकार कयो। वक्त जे खलीफ़े ख़बर पवे थी, वक्त जो खलीफ़ो ईद उल अज़हा जो ॾिहाड़ो, जानवर ज़बह करण जो ॾिहाड़ो, क़ुर्बानी जो ॾिहाड़ो, वक्त जो खलीफ़ो ख़ुतबो ॾिए थो, ओ मुस्लमानो वञो अॼु तव्हां ज़ख़ू तक़ब्बल अल्लाहु ज़हायाकुम, तव्हां वञो अॼु वञी जानवर ज़बह कयो। अॼु आऊं ज़बह कंदुमि, आऊं बि क़ुर्बानी कंदुमि, आऊं बि ज़बह कंदुमि कंहिंखे। इन्नी मुज़हिल बेजात बिन दिरहम, ऐं जात बिन दिरहम खे हिन माण्हू खे ज़बह कंदुमि। ही अल्लाह जे रसूल जे फरामीन जो इनकारी आहे, ही अल्लाह जी सिफ़ात जो इनकारी आहे, आओ हिन खे ज़बह कंदुमि। अल्लाहु अकबर। केॾो वॾो संगीन जुर्म आहे जो इंसान जे साम्हूं अल्लाह जो ॻाल्हि अची वञे, अल्लाह जे रसूल जो फरमान अची वञे, पोइ इंसान फौरन तस्लीम करे। पोइ आहे कुर्बानी, पोइ आहे अमाल। इहो अक़ीदो, इहो मनहज, इहो नज़रियो अपनाइणो पवंदो त अल्लाह जी ॻाल्हि अची वञे तॾहिं बि असांखे तस्लीम करणी आहे। अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि अची वञे तॾहिं बि असांखे तस्लीम करणी आहे। अल्लाह जे रसूल जो ख़ुशी उहो बि असांजे लाइ दीन, अल्लाह जे रसूल जी ग़म उहो बि असांजे लाइ दीन, अल्लाह जे रसूल जो हलण उहो बि असांजे लाइ दीन, अल्लाह जे रसूल जो वेहण उहो बि असांजे लाइ दीन, अल्लाह जे रसूल जो ख्वाब उहो बि असांजे लाइ दीन। उहा शरीयत आहे। जॾहिं ईमान इन अंदाज़ में हूंदो, पोइ आहे कुर्बानी, पोइ कुर्बानियूं क़बूल थियनि थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है, अल्लाह अमल जी तौफ़ीक़ ॾे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।